जॾहिं उन जी दिल मुकम्मिल कारी थी वेंदी आहे, हाणे इन जी बदबख्ती जो ज़मानो अची वेंदो आहे। हाणे क़ुरान बि इन जे मथां असर न कंदो आहे, हाणे इन जे मथां कंहिंजी सोहबत बि असर न कंदी आहे। इनखे ख़ैर जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। ही पंहिंजे पर में त सम्झंदो आहे त मां अकुलमंद आहियां, दानिशमंद आहियां, पर अल्लाह जी ज़ात इन खां हर शइ खसे छॾींदो आहे। उनजो नंढड़ो हिकिड़ो मिसाल, हिकिड़ो मौलवी साहब आहे, ओ मुंहिंजा सोना अल्लाह जी ज़ात खां हमेशा दुआ घुरंदो कर तो ओ मुंहिंजा करीम रब, ही जेको तूं मूंखे ईमान ॾिनो आहे, ही ईमान वॾो क़ीमती आहे। मुंहिंजा मालिक हर शइ खसे वठजां तुंहिंजी मर्ज़ी, पर मुंहिंजा करीम रब मुंहिंजो ईमान न खसजां, मूंखे ईमान सां दुनिया मां रवानो कजां, ऐं जॾहिं क़बर मां उथां त ईमान सां दुनिया मां उथां। ओ मुंहिंजा सोना, हिकिड़ो मौलाना आहे, जॾहिं ॾींहं ख़राब थींदा आहिनि त पोइ इंसान ईअं तबाह थी वेंदो आहे, इंसान जो इल्म बि कम न ॾींदो आहे। हिकु मौलाना अल्लाह जी तरफ़ां उन खां ग़लती थी वई, ग़लती में कोताही में वज़ू खां बग़ैर निमाज़ पढ़ाए छॾी। जॾहिं इंसान जी मुक़द्दर जे अंदर ख़राबी ईंदी आहे त पोइ इंसान पाणे पाणे बुरे रस्ते ते हलणु शुरू थी वेंदो आहे। निमाज़ पढ़ाई बग़ैर वज़ू, हिकु ॾींहुं गुज़री वियो, ॿ ॾींहं गुज़री विया, 3 ॾींहं गुज़री विया, हाणे दिलि में ख़ौफ़ आहे त पोइ निमाज़ पढ़ाई आहे बग़ैर वज़ू जे, अल्लाह किथे न मरबो आहे मुंहिंजे मथां कावड़ में नाराज़ न थिए, मुंहिंजी निमाज़ बग़ैर वज़ू जे पढ़ाए छॾी। ओ मुंहिंजा सोना, बेटा साहब रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदो आहे, रब रुसे मत खसे हणे कोन हथियार, दसे अहिड़ी कार जंहिंमें जो खोजीअ जो। रब धक कोन हणंदो आहे, रब मत खसे छॾींदो आहे। मौलवी साहब सोचींदो रहियो, 2 ॾींहं गुज़रिया, 4 ॾींहं गुज़रिया, हफ़्तो गुज़री वियो, दिल में ख़्याल थियो त यार का ॻाल्हि कोन थी, मूं त बिना वज़ू जे निमाज़ पढ़ाए छॾी, ही त कुझु कोन थियो मूंखे। वरी कुझु ॾींहं गुज़रंदा रहिया, शैतान उनखे गुमराह कयो त यार बिना वज़ू जे निमाज़ पढ़ाए छॾी, ॾिस कुझु कोन थियो। जे अल्लाह हुजे हा त तोखे दुनिया में सज़ा ॾे हा, तो बिना वज़ू जे निमाज़ पढ़ाई तुझी पकड़ थे हा। हाणे ॾिसजां त शैतान कीअं थोरो थोरो वार करे ईमान खसंदो आहे। मौलवी साहब पंहिंजे दिल खे दलीलूं ॾियण लॻो त यार अल्लाह आहे मञा थो, पर यार थोरो थोरो शक आहे, जे रब हुजे हा त मूंखे ख़बर हुई त मुंहिंजो वज़ू कोन्हे, ॿियो अल्लाह खे ख़बर हुई त मुंहिंजो वज़ू कोन्हे, पर मूंखे सज़ा ॾे हा, का सरज़नश करे हा, को धक लॻे हा, का तकलीफ़ पहुचे हा, पर कुझु कोन थियो। हाणे हू शींहुं थी वियो, कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु महीना गुज़रिया, हाणे ॼाणी बाणी इहतिलाम जी हालत में निमाज़ पढ़ाई, हाणे नापाकी जी हालत में ॼाणी बाणी निमाज़ पढ़ाई त ॾिसां त रब मूंखे छा थो करे। हाणे भी 2 ॾींहं गुज़रिया, 4 ॾींहं गुज़रिया, हफ़्तो गुज़री वियो, 15 ॾींहं गुज़री विया, महीनो गुज़री वियो, इनखे कुझु कोन थियो। माण्हू चवंदा आहिनि न साईं, तव्हां चवंदा आहियो त व्याज में बरकत कोन्हे, व्याज हराम आहे, मूंखे ॾिसो ही करोड़पति जो व्याज मां थियो आहियां। साईं तव्हां था चओ त कूड़ ॻाल्हाइण में बरकत कोन्हे, मूं 50,000 जो सामान दुकान में विधो हुयो, कूड़ सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदो आहियां, ॾिसो हाणे 5 लख जो सामान थी वियो आहे। तव्हां चओ था साईं कूड़ सां दुनिया थी, कूड़ में फ़ाइदो कोन्हे, ॾिसो ॾिसो ही मूंखे फ़ाइदो थियो, ही बंगलो मूं ठगी फ्रॉड सां ठाहे वरितो। तो मुंहिंजा सोना हाणे अंदाज़ो लॻाइजो त इहो जंहिंखे इंसान सम्झे थो त कुझु नथो थिए, इन जो नतीजो छा थो निकिरे। पहिरियों भेरो बिना वज़ू जे निमाज़ पढ़ाई, शैतान उनखे वरी दिलेर कयो, हाणे बग़ैर गुस्ल जे एतलाम जी हालत में, नापाकी जी हालत में निमाज़ पढ़ाए छॾी। वरी कुछ ॾींहं गुज़री विया, वक्त गुज़रंदो रहियो, हिन हाणे आदत ठाहे छॾी, नापाक आहे तब निमाज़ पढ़ाए छॾे, जे बेवज़ू आहे तब निमाज़ पढ़ाए छॾे। दिल में ख़्याल इहो पियो अचे माअज़ल्लाह, अल्लाह जो वजूद आहे ई कोन, जे अल्लाह हुजे हा अल्लाह मूंखे सज़ा ॾे हा। वक्त गुज़रंदो रहियो, तां जो उहो माण्हू ईमान छॾे ईसाई थी वियो।
चवण लॻो मुंहिंजो मज़हब सचो हुजे हा त मूंखे सज़ा मिले हा, पर मूंखे का सज़ा कोन मिली, तंहिंजे करे इस्लाम मज़हब सचो कोन्हे। ईसाइयत अपनाए वरिते, कुझु ॾींहं गुज़री विया, पोइ अलाह वारो मिलियो। उन बुज़ुर्ग खे चवण लॻो साईं मूंखे हिकिड़ो मसइलो त ॿुधायो। बुज़ुर्ग फरमाइण लॻो पुछ। चइसि मां मुसलमान हुउसि, पहिरियों पहिरियों मूं बग़ैर वज़ू जे निमाज़ पढ़ाई, दिल में ख़ौफ़ हुयो त मता अल्लाह मूंते ॾमरजी पवे, अल्लाह मूंखे सज़ा ॾे। वरी मूं इंतज़ार कयो, मूंखे कुझु न थियो, वरी मूं इतलाम जी हालत में निमाज़ पढ़ाई त मता हाणे मूंखे कुझु थी पए त बि कुझु कोन थियो। पोइ मूं आदत बनाए छॾी, नापाकी सां मां निमाज़ पढ़ंदो पढ़ाईंदो रहंदो हुउसि। साईं जेकॾहिं इस्लाम सचो मज़हब हुजे हा त मूंखे सज़ा ज़रूर मिले हा। ॻाल्हि सम्झो था? जेकॾहिं इस्लाम सचो मज़हब हुजे हा ऐं अल्लाह जो वजूद पर हक़ हुजे हा त अल्लाह मूंखे सज़ा ॾे हा। ॾिसो अल्लाह मूंखे का सज़ा कोन ॾिनी, तंहिंजे करे इस्लाम मज़हब सचो न आहे, मूं इस्लाम जो मज़हब छॾे ॾिनो आहे। ओ मुंहिंजा सोना मुसलमान, हाणे दिल जा कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधजा। तोखे हर जुमे ते चवंदो आहियां, ओ मुसलमान पंहिंजे अक़ीदे जो ख़्यालु कजां, ओ मुसलमान पंहिंजे अक़ीदे जी हिफ़ाज़त कजां, ओ मुसलमान तूं धाड़ियलनि खां पंहिंजो अक़ीदो बचाइजां, दीन जे दुश्मननि खां पंहिंजो अक़ीदो बचाइजां। इन करे चवंदो आहियां, इन करे चवंदो आहियां, अल्लाहु अकबर कबीरा। वो फ़कीर चवण लॻो यार ॻाल्हि कहिड़ी थो करी, तूं तो चवीं त अल्लाह मूंखे का बि सज़ा कोन ॾिनी। ओ अकुल जा अंधा, इंसान जो सभिनी खां क़ीमती सरमायो ईमान हूंदो आहे। अल्लाह तोखां इस्लाम खसे छॾियो, अञा ॿियो कहिड़ो धक हणे हा। अल्लाह तोखां अक़ीदो खसे छॾियो, अल्लाह तोखां कलमो खसे छॾियो, अल्लाह तोखां इस्लाम खसे छॾियो, अञा तूं चवीं थो त अल्लाह मूंखे सज़ा न ॾिनी आहे। ओ मुंहिंजा सोना, इंसान चवे त मां अल्लाह जे दीन सां दुश्मनी कंदुसि ऐं मां बची वेंदुसि, न न इहो नामुमकिन आहे। अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाईंदा हा, पाण फरमाईंदा मुंहिंजी अच्छी ॾाढ़ी थी वई आहे, मूं सॼी ज़िंदगी में ॾिठो आहे त कंहिं बि इस्लाम सां दुश्मनी कई हुजे उहो महफ़ूज़ बचियो हुजे, इहो नामुमकिन आहे। त इंसान गुनाहनि जे करे इंसान मज़ा एहसास गुनाह एहसास तौबा खत्म थी वेंदो आहे। छो त महबूब साईं फरमायो दिल कारो थी वेंदो आहे, दिल कारो थी वेंदो आहे। हाणे हिन ते कंहिं शइ जो असर न थींदो, हाणे हिन जो दिल शैतान जो घर थियल हूंदो आहे।